बाडर शहर जी वार्ड नंबर 4 जा सवे रहवासी बिजली के ट्रांसफार्मर न मिलण करे रोडन ते निकिरी पिया। वार्ड नंबर 4 जे रहवासियुनि उस्ताद कुर्बान अली नूनारी, हाफिज़ गुलाम रसूल संजराणी, बख्शल खोखर, अहमद बशीर नूनारी, मुनवर नूनारी जी अॻवानी में बिजली जो ट्रांसफार्मर न मिलण खिलाफ़ नूनारी मोला खां शहर के मेन हैदर चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरनि ई ॾींहंनि खां मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं, पर चूंडियल नुमाइंदा असांजे एहतिजाज खे नज़रअंदाज करे रहिया आहिनि। असांजे वार्ड में सभई घर 3000 वोटर आहिनि। हिन वधीक चयो त बाडर जे 14 वार्डनि मां 13 वार्डनि में 2 खां 3 ट्रांसफार्मर लॻियल आहिनि, पर सिर्फ़ु असांजे वार्ड नंबर 4 जे माण्हुनि खे ई ट्रांसफार्मर न मिलियो आहे। हिन चयो त हिन जदीद दौर में बि असां बिजलीअ खां महरूम आहियूं। वार्ड नंबर 4 जा रहवासी कहर जहिड़ी गर्मी सबबि सख़्तु परेशान आहिनि। असां केतिरा ई भेरा एहतिजाज पिणु कया आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा का बि तवजह ॾियण लाइ तयारु न आहिनि। असांजे एहतिजाजनि खे मुकमल तौर नज़रअंदाज करे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त हर भेरे इलेक्शन दौरान पाकिस्तान पीपुल्स पार्टी तोड़नि ॿियनि पार्टियुनि जे अॻुवाणनि वोट वठण महिल वॾा वाइदा कया, पर अॼु ॾींहं ताईं उहे वाइदा वफ़ा न थिया आहिनि ऐं अॼु असां मुश्किल वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। वधीक चयो त इन दफ़े असांजो वोट सिर्फ़ु उन पार्टी लाइ आहे जेको पार्टी असांखे बिजली ट्रांसफार्मर। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।